अस्सलाम वालेकुम। इट्स मी अब्दुल वफ़ार एंड वेलकम टू कंप्यूटर क्लास। अच्छा त कंप्यूटर क्लास में अॼु जेको असांजो टॉपिक आहे उहो आहे इंट्रोडक्शन ऑफ कंप्यूटर। फर्स्ट लेक्चर आहे ऐं सभ खां पहिरियां जेको कंप्यूटर आहे इन जे अबाउट तव्हांखे बेसिक नॉलेज हुजणु घुरिजे। त कंप्यूटर सभिनि खे ख़बर आहे, ईज़ी आहे, त इलेक्ट्रॉनिक मशीन आहे। उनखां पोइ त कंप्यूटर जा मेन ॿ हिसा हूंदा आहिनि। कंप्यूटर जा मेन ॿ हिसा हूंदा आहिनि ऐं उनखे सम्झणु त हार्डवेयर ऐं सॉफ्टवेयर। पहिरियों हूंदो आहे हार्डवेयर, उनखां बाद में हूंदो आहे सॉफ्टवेयर। हार्डवेयर इट मीन्स दैट फिज़िकल डिवाइस दैट कैन बी टच बाय हैंड्स। ठीकु आहे, फिज़िकल जेके बि कंपोनेंट्स हूंदा आहिनि, जेके बि पार्ट्स हूंदा आहिनि, उहे हार्डवेयर डिक्लेयर कयो वेंदो आहे उन्हनि खे। ठीकु आहे, सवली सिंधी में ईअं चइजे त ओड़ा उहे कंप्यूटर जा हिसा जिन खे असां टच करे सघूं। ठीकु आहे, ऐं उनखां पोइ ॿियो कंप्यूटर जो हिसो हूंदो आहे जंहिंखे असां जस्ट ॾिसी सघंदा आहियूं, बाक़ी उनखे असां टच न आहियूं करे सघंदा। उहो चवराईंदो आहे सॉफ्टवेयर। सॉफ्टवेयर छा हूंदो आहे? सॉफ्टवेयर खे सम्झणु त सॉफ्टवेयर इंस्ट्रक्शंस टू द कंप्यूटर। कंप्यूटर खे जेके बि असां इंस्ट्रक्शंस ॾींदा आहियूं, जेके बि कमांड्स ॾींदा आहियूं, उहे सॉफ्टवेयर चवराईंदियूं आहिनि। सॉफ्टवेयर जा फर्दर ॿ टाइप्स हूंदा आहिनि। हिकिड़ो हूंदो आहे सिस्टम सॉफ्टवेयर, ॿियो हूंदो आहे एप्लीकेशन सॉफ्टवेयर। सिस्टम सॉफ्टवेयर जेको मैनेज कंदो आहे सॼे सिस्टम खे, उनखे इन जे करे सिस्टम सॉफ्टवेयर चयो वेंदो आहे। ईअं खणी चऊं त जेको कंप्यूटर आहे उनजो हिकिड़ो मैनेजर, जीअं असां वटि बैंक आहे, उन बैंक जो हिकिड़ो मैनेजर हूंदो आहे, उनखे सॼो सिस्टम संभालींदो आहे। ठीकु आहे, त हिन जो बि कंप्यूटर जो हिकिड़ो मैनेजर हूंदो आहे जेको सॼे कंप्यूटर खे संभालींदो आहे, उहो हूंदो आहे सिस्टम सॉफ्टवेयर। ठीकु आहे, उनखां बाद में ॿियो नंबर ते आहे एप्लीकेशन सॉफ्टवेयर। हाणे एप्लीकेशन सॉफ्टवेयर छा हूंदो आहे? एप्लीकेशन सॉफ्टवेयर में फर्दर काफ़ी सारा टाइप्स अची वञनि था, जिनमें प्रोडक्टिविटी सॉफ्टवेयर्स हूंदा आहिनि, उनखां अलावा एंटरटेनमेंट सॉफ्टवेयर हूंदा आहिनि। ठीकु आहे, उनखां अलावा काफ़ी इन जा टाइप्स आहिनि जेके तव्हांखे इनशाला उन जे सॉफ्टवेयर जे जेके टाइप्स आहिनि, एप्लीकेशन सॉफ्टवेयर जा अलॻि टाइप्स आहिनि ऐं सिस्टम सॉफ्टवेयर जा अलॻि टाइप्स आहिनि। त जेकॾहिं मां तव्हांखे सिस्टम सॉफ्टवेयर जो हिकिड़ो एग्ज़ाम्पल ॾियां त जेका विंडोज़ आहे, विंडोज़ सिस्टम सॉफ्टवेयर आहे। उनखां बाद में जेकॾहिं तव्हांखे एप्लीकेशन सॉफ्टवेयर जो मां एग्ज़ाम्पल ॾियां त एप्लीकेशन सॉफ्टवेयर में असांजो MS वर्ड जेको आहे उहो एप्लीकेशन सॉफ्टवेयर में अची वञे थो। अच्छा, MS वर्ड जेको आहे उनजी इहा बि ख़ासियत आहे, उनजी इहा बि क्वालिटी आहे त उहो प्रोडक्टिविटी सॉफ्टवेयर पिणु हूंदो आहे। प्रोडक्टिविटी सॉफ्टवेयर असां छाजे लाइ उनखे चऊं था? प्रोडक्टिविटी इन जे करे चऊं था त अहिड़ो सॉफ्टवेयर जेको असांखे का बि प्रोडक्ट ॾिए, अहिड़ो सॉफ्टवेयर जंहिंसां असांखे का बि प्रोडक्ट मिले, उनखे असां चवंदा आहियूं प्रोडक्टिविटी सॉफ्टवेयर। ऐं जॾहिं तव्हांखे CV क्रिएट करणी हूंदी आहे या उनखां अलावा काफ़ी जेके बि कुझु क्रिएट करिणो हूंदो आहे त तव्हां उन मां क्रिएट करे सघो था। ठीकु आहे, एंटरटेनमेंट सॉफ्टवेयर अहिड़ा हूंदा आहिनि जिन मां तव्हां एंटरटेन थी सघंदा आहियो, जंहिंमें तव्हांजा यूलिड अची थो वञे, वीडियो स्टूडियो अची थो वञे, या उनखां अलावा फोटोशॉप अची थो वञे। उन में छा थींदो आहे, उन में तव्हांखे ग्राफिक्स सेट कंदा आहियो ऐं उहे एंटरटेनमेंट सॉफ्टवेयर हूंदा आहिनि। उनखां पोइ गेमिंग सॉफ्टवेयर्स बि अची वञनि था। माना मल्टीपल जेके आहिनि उहे टाइप्स आहिनि। इनशाला जॾहिं तव्हां इन्हनि खे डिटेल्ड पढ़ंदो, सॉफ्टवेयर जा जेके टाइप्स आहिनि उन्हनि में इनशाला तव्हांखे उनजो सॼो लेक्चर मिली वेंदो। हाणे इहे थी विया कंप्यूटर जा टाइप्स, जेके कंप्यूटर जा पार्ट्स जेके ॿ आहिनि तमामु अहम जेके आहिनि। पहिरियों हार्डवेयर आहे, उनखां बाद में आहे सॉफ्टवेयर। ठीकु आहे, उनखां बाद में आहे त कंप्यूटर जा वरी कुझु, हाणे जीअं फिज़िकल पार्ट्स थी विया, हार्डवेयर थी वियो। हार्डवेयर जा वरी फर्दर ॿ टाइप्स हूंदा आहिनि जेके मिली करे कंप्यूटर जोड़ींदा आहिनि। ऐं कुझु जेके आहिनि जंहिंमें लैपटॉप आहे, त लैपटॉप में वरी CPU ऐं मॉनिटर ॿई गॾु हूंदा आहिनि। स्क्रीन जेका आहे उन में अटैच हूंदी आहे, पर स्टार्टिंग में छा हूंदो हुयो? स्टार्टिंग में CPU अलॻि हूंदो हुयो ऐं मॉनिटर अलॻि हूंदो हुयो। अॼु बि हले पियो, पर हाणे काफ़ी क़दुरु जेको आहे लैपटॉप्स अची विया आहिनि, त लैपटॉप्स हलनि पिया ऐं उन्हनि में स्क्रीन उन्हनि में फिटेड आहे। ठीकु आहे, त CPU ऐं मॉनिटर। CPU छा कंदो आहे? CPU उनखे सॼो मैनेज कंदो आहे। जेके बि इंस्ट्रक्शन्स हूंदा आहिनि, जेका बि मतिलबु डेटा हूंदी आहे, उहा सॼी CPU में स्टोर हूंदी आहे। मॉनिटर जो कमु छा हूंदो आहे? मॉनिटर जो जस्ट कमु हूंदो आहे उनखे ग्राफिक्स प्रोवाइड करणु। जेका बि आउटपुट हूंदो आहे उनखे ग्राफिक्स प्रोवाइड कंदो आहे ऐं मॉनिटर जो इहो कमु हूंदो आहे। उनखां पोइ CPU जा फर्दर 3 यूनिट्स हूंदा आहिनि। CPU जा फर्दर 3 यूनिट्स हूंदा आहिनि, जेको ALU आहे, उनखां बाद में कंट्रोल यूनिट आहे, उनखां बाद में मेमोरी यूनिट आहे। ALU जेको आहे इनखे असां चवंदा आहियूं अर्थमेटिक एंड लॉजिक यूनिट्स। अर्थमेटिक एंड लॉजिक यूनिट इनखे असां इन जे करे चवंदा आहियूं त हिन में ॿ प्रोसेस थींदा आहिनि। हिकिड़ो थींदो आहे अर्थमेटिक ऐं ॿियो थींदो आहे लॉजिक। अर्थमेटिक उन में जेके बि सैम्पल्स आहिनि, जेके बि फॉर एग्जांपल जेका बेसिक मैथ आहे, मैथमेटिक आहे, जेका बि उन में असांजो एडिशन अची थो वञे, उनखां अलावा सब्ट्रैक्शन अची थो वञे, उनखां अलावा मल्टीप्लिकेशन अची थी वञे, उनखां अलावा डिवीजन अची थी वञे। त इहे जेके चारई प्रोसेस आहिनि, जेके चारई अर्थमेटिक प्रोसेस आहिनि, उहे उन में थींदा आहिनि। इन जे करे असां उनखे चवंदा आहियूं अर्थमेटिक।
उन खां बाद में लॉजिक जेको हूंदो आहे उन में छा थींदो आहे, लॉजिक में वरी कंपैरिज़न थींदो आहे। लॉजिक जेका हूंदो आहे उन में लॉजिक में कंपैरिज़न थींदो आहे, इट मीन्स एट ग्रेटर दैन, लेस दैन, इज़ इक्वल टू, इहे जेके सिंबल्स हूंदा आहिनि इहे इन में इस्तेमालु थींदा आहिनि। उन जे करे इन्हनि में कंपैरिज़न थींदो आहे। अच्छा, त तक़रीबन जेको टेस्टनि में पुछा कयो वेंदो आहे, इहो ईअं पुछा कयो वेंदो आहे त जेको लॉजिक यूनिट आहे उनजो कहिड़ो कमु हूंदो आहे। लॉजिक यूनिट कंपैरिज़न कंदो आहे। फॉर एग्ज़ाम्पल, जेकॾहिं असांखे कंपैरिज़न करिणो आहे 5 ऐं 6 जे विच में, त असां उन्हनि खे कंपेयर कंदासीं त छा उहो लार्ज कहिड़ो आहे नंबर, ठीकु आहे। उन खां पोइ आहे कंट्रोल यूनिट। कंट्रोल यूनिट में को बि प्रोसेस न थींदो आहे, इहो जस्ट कमांड ॾींदो आहे। कंट्रोल यूनिट जेको हूंदो आहे उहो कमांड ॾींदो आहे, ऐं कंप्यूटर जो ईअं चइजे त कमांडर हूंदो आहे। जीअं ॾिठो तव्हां आर्मी चीफ हूंदो आहे, हुनखे कमांड ॾींदो आहे सिर्फ़ु, त ईअं सम्झो त हीअ बि चीफ आहे हुनजो, कंप्यूटर जो CPU जो जेको यूनिट आहे इहो चीफ आहे, इहो जस्ट कमांड ॾींदो आहे, ऐं हिन में को बि प्रोसेस न थींदो आहे। उन खां बाद में अचे थो असांजो मेमरी यूनिट। हाणे मेमरी यूनिट जेको आहे इहो तमामु अहम आहे। हिन खे इनशाला डिटेल तव्हां नेक्स्ट लेक्चर जेको तव्हांजो हूंदो ॿियो लेक्चर, उन में तव्हां पढ़ंदो त मेमरी यूनिट जा जेके टाइप्स आहिनि उन में सेकेंडरी मेमरी, पहिरियां त हुनजा जेके आहिनि 2 टाइप्स हूंदा आहिनि मेमरी जा। हिकिड़ो हूंदो आहे प्राइमरी मेमरी, उन खां बाद में हूंदी आहे सेकेंडरी मेमरी। वरी उन्हनि जा फर्दर टाइप्स हूंदा आहिनि, जंहिंमें प्राइमरी मेमरी में रैम अची थी वञे, रोम अची थी वञे। उन खां बाद में वरी जेका सेकेंडरी स्टोरेज आहे उन में मैग्नेटिक टेप अची थी वञे, ऐं काफ़ी सारा उन जा टाइप्स आहिनि जेके तव्हां इनशाला नेक्स्ट लेक्चर में पढ़ंदो, ठीकु आहे। उन खां पोइ त कंप्यूटर जेको आहे इहो बेसिक 2 शयुनि ते कमु कंदो आहे। हिकिड़ो हूंदो आहे इनपुट ऐं ॿियो हूंदो आहे आउटपुट। इनपुट ऐं आउटपुट में तक़रीबन जेके स्टूडेंट्स आहिनि उहे कंफ्यूज़ थी वेंदा आहिनि हिते, ऐं उन्हनि खे हिते घणी कन्फ्यूजन थींदी आहे। इनपुट जेको हूंदो आहे हिन खे असां जेकॾहिं सवले तरीक़े सां यादि कयूं त असां हिन खे गिव एंड टेक बि चई सघूं था। इनपुट ऐं आउटपुट खे जेकॾहिं असां ईज़ी तरीक़े सां यादि कयूं त असां हिन खे गिव एंड टेक बि चई सघूं था। छो, जेको इनपुट आहे इहा जेका असांखे डेटा ॾियणी हूंदी आहे कंप्यूटर खे, इहो चवराईंदो आहे इनपुट, ऐं आउटपुट जेको आहे उहो जेको असांखे डेटा वठणी हूंदी आहे। अच्छा, जेकॾहिं मां हिते तव्हांखे एग्ज़ाम्पल ॾियां, मां चवां त स्पीकर जेको आहे, ठीकु आहे, स्पीकर मां जेकॾहिं तव्हां खां पुछां त इनपुट आहे या आउटपुट आहे, त हिते काफ़ी सारा स्टूडेंट्स जेके आहिनि उहे कंफ्यूज़ थी वेंदा आहिनि, ऐं उहे चवंदा आहिनि त सर इनपुट आहे। छो इनपुट आहे? जो जेके हुनजा प्लग्स आहिनि, जेके हुनजो USB पोर्ट आहे उहो कंप्यूटर में इन थिए थो, लॻे थो, त तॾहिं उहे चवंदा त इहो इनपुट आहे। पर ईअं न आहे हूंदो, इनपुट ऐं आउटपुट खे सम्झणो पवंदो आहे। जीअं मूं तव्हांखे चयो त गिव एंड टेक आहे, जेका डेटा गिवन हूंदी आहे, जेका डेटा असां हुनखे इंस्ट्रक्शन जेके ॾींदा आहियूं उहे इनपुट हूंदो आहे, इन्फॉर्मेशन जेका ॾींदा आहियूं। आउटपुट वरी उहो हूंदो आहे जेका असां हुनखां इन्फॉर्मेशन वठंदा आहियूं। पोइ हाणे तव्हां हितां अंदाज़ो लॻाए सघंदा त जेको स्पीकर आहे कंप्यूटर जो, उहो असांखे डेटा ॾींदो आहे, न की वठंदो आहे असांखां। जेकॾहिं मां हुते वॉइस प्ले कयां को बि, फॉर एग्ज़ाम्पल जेकॾहिं मां को साउंड प्ले कयां थो, त उहो मूंखे मिलंदो, डेटा हुनजी मिलंदी, मूंखे इन्फॉर्मेशन हुनजी मिलंदी, ठीकु आहे। पर उनखे कंप्यूटर वटि त ऑलरेडी स्टोर आहे, उनखे त न मिलंदी। इन जे करे कंप्यूटर में जेको स्पीकर हूंदो आहे उहो आउटपुट आहे। उनखां अलावा इनपुट वरी कहिड़ा आहिनि? माउस इनपुट आहे, कीबोर्ड इनपुट आहे। छो जो उन मां असांखे इन्फॉर्मेशन नथी मिले, असांखां इन्फॉर्मेशन जेका आहे उहा कंप्यूटर खे मिले थी। त इन खे ईअं तव्हां यादि कंदो त जेको बि डिवाइस हुजे, जेको कंप्यूटर खे इन्फॉर्मेशन ॾिए, कंप्यूटर खे इंस्ट्रक्शन ॾिए, उहो इनपुट आहे। ऐं उहो अहिड़ो डिवाइस जेको कंप्यूटर खां इंस्ट्रक्शन वठे, इन्फॉर्मेशन वठे, उनखे असां चवंदा आहियूं उहो आउटपुट आहे। इनपुट यूज़ टू एंटर इन्फॉर्मेशन एंड कमांड्स, ठीकु आहे। उनखां बाद में आहे आउटपुट यूज़ टू गेट रिज़ल्ट। अच्छा, त हाणे टेस्ट में कीअं पुछो वेंदो आहे? टेस्ट में ईअं पुछो वेंदो आहे त जेको उहो कहिड़ो मतिलबु आउटपुट आहे या इनपुट आहे जेको असांखे रिज़ल्ट ॾींदो आहे। त आउटपुट जेको आहे उहो असांखे रिज़ल्ट ॾींदो आहे। वरी जेकॾहिं मां तव्हांखे हिते प्रिंटर जो एग्ज़ाम्पल ॾियां, त प्रिंटर जेको आहे इनपुट आहे या आउटपुट आहे, त प्रिंटर आउटपुट आहे, छो जो असांखे उहो हार्ड कॉपी ॾींदो आहे, प्रोवाइड कंदो आहे। इट मीन्स जेका हुनजी कंप्यूटर में असां का बि शइ क्रिएट कंदा आहियूं, उनजी जेका रिज़ल्ट हूंदी आहे असांखे मिलंदी आहे, ठीकु आहे। उनखां पोइ सॉफ्टवेयर, ऑलरेडी मां तव्हांखे पढ़ाए चुको आहियां, ॿुधाए चुको आहियां त सॉफ्टवेयर जेको आहे हुनजा फर्दर 2 टाइप्स हूंदा आहिनि। हिकिड़ो हूंदो आहे सिस्टम सॉफ्टवेयर, ॿियो हूंदो आहे एप्लीकेशन सॉफ्टवेयर। हाणे सिस्टम सॉफ्टवेयर छा कंदो आहे? सिस्टम सॉफ्टवेयर जेको हूंदो आहे उहो मैनेज एंड कंट्रोल कंदो आहे। जेको कंप्यूटर आहे उनखे मैनेज करण लाइ कंप्यूटर में सिस्टम सॉफ्टवेयर इस्तेमालु थींदो आहे। फॉर एग्ज़ाम्पल जेका विंडोज़ आहे उहा तव्हांजे सॼे सिस्टम खे मैनेज कंदी आहे। जेकॾहिं उन में इंस्ट्रक्शन स्टोर न हुजनि त उहा तव्हांखे जेका डेटा आहे उहा जेको बि फाइल्स आहिनि, फॉर एग्ज़ाम्पल फाइल्स ओपन करणा आहिनि तव्हांखे, या उनखे को बि सिस्टम हलाइणो आहे, त उन में जेकॾहिं सिस्टम सॉफ्टवेयर न हूंदो तव्हां उनखे रन नथा करे सघो। उनखां पोइ एप्लीकेशन सॉफ्टवेयर। अच्छा, एप्लीकेशन सॉफ्टवेयर हिते ईअं पुछो वेंदो आहे टेस्ट में, त एप्लीकेशन सॉफ्टवेयर छाजे लाइ इस्तेमालु थींदो आहे? एप्लीकेशन सॉफ्टवेयर जेको हूंदो आहे उहो इस्तेमालु थींदो आहे टू सॉल्व प्रॉब्लम्स, ठीकु आहे।
जेके बि आम ज़िंदगी में असांखे प्रॉब्लम्स हूंदियूं आहिनि उनखे असांखे सॉल्व करण लाइ एप्लीकेशन सॉफ्टवेयर जो इस्तेमालु कंदा आहियूं। कीअं इस्तेमालु कंदा आहियूं त जेकॾहिं असां वटि असांखे का कन्फ्यूजन आहे या को फॉर एग्ज़ाम्पल असांखे को बि फाइल क्रिएट करिणो आहे जंहिंजो असां MS ऑफिस जो एग्ज़ाम्पल वठूं था, त जेकॾहिं असांखे का बि शइ क्रिएट करणी आहे त उनखे असां MS ऑफिस जे थ्रू क्रिएट करे सघूं था ऐं उनजी जेका आहे असां इन्फॉर्मेशन वठी सघूं था कंप्यूटर मां। ठीकु आहे, त हिते विंडोज़ जेको आहे उहो एग्ज़ाम्पल आहे असां वटि सिस्टम सॉफ्टवेयर जो, ऐं एप्लीकेशन सॉफ्टवेयर जो असां वटि MS ऑफिस वॾो एग्ज़ाम्पल आहे। हीउ अॼु हुयो असांजो इंट्रोडक्शन ऑफ कंप्यूटर। उमेद कजे थी त हिन में तव्हांखे सॼी शयूं क्लियर थी हूंदियूं। अगरि जेकॾहिं हिन जे अबाउट का बि क्यूरी आहे त यू कैन आस्क। थैंक यू सो मच।